मीरपुर माथेलो भरसां ॻोठ रहिस ख़ैर मोहम्मद महर में 17 ॾींहं अॻु पाणीअ जे वारे तां महर बिरादरी जे ॿिनि धुरनि में छेड़ो थी पियो, जंहिंजे नतीजे में मोहम्मद यूसुफ महर मारिजी वियो हो। इन हवाले सां वारसनि पारां क़त्ल में घुर्बल जवाबदारनि खे गिरफ़्तार न करण ख़िलाफ़ एहतजाज कयो। एहतजाज में शरीक माण्हुनि जो चवणु आहे त पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार न पई करे, जेका संदन ज़्यादती आहे। खून थियो आहे पाणी जे वारे तां मोहम्मद यूसुफ खे क़त्ल कयो वियो आहे, जेके गुज़िरियल 15-16 ॾींहंनि जे अंदरि पुलिस काई गिरफ़्तारी नाहे ॾेखारी। पहिरें ॾींहं जा जेका 2 जवाबदार वरितल आहिनि उहे ई आहिनि। बक़ाया पुलिस डेली असांखे आसरा ॾिए थी। SHO साहिबु गुज़िरियल 15 ॾींहंनि में काई कार्रवाई न कई आहे। अॻे दौर खां पैसा वठी माण्हू नथी वठे, असां सां इंसाफ़ कयो वञे। असां वञी करे असांजे जवाबदारनि खे वरितो वञे। जवाबदार सरेआम घुमी रहिया आहिनि, असांखे मारण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। अञा जो इन खून तूं हथु खणो न त असां तव्हांखे मारे पकड़े साईं, असांजी महिरबानी करे जवाबदार पकड़ायो। असां नाइंसाफ़ी न थिए, इंसाफ़ कयो। याकूब बावल गिरफ़्तारी न कया वञनि। बस सुभाणे थोरो आसरा ॾेई रही आहे, कोई बि असांखे आसरो थोरो ॾींदी रही आहे। माण्हू नथी पकड़े आहिनि, धमकियूं ॾेई रहिया आहिनि असांखे। हुननि जो वधीक चवणु हो त पुलिस जवाबदारनि सां बिट बणियल आहे ऐं जवाबदार केस तां हथु खणण लाइ पिणु दबाव विझी रहिया आहिनि। हुननि वस वारनि खां खेसि मदद जी अपील कई त मुलविस जवाबदारनि खे खेनि गिरफ़्तार कयो वञे। कैमरामैन टीम सां गॾु अशरफ बुखारी, सिंध TV न्यूज़, मीरपुर माथेलो।